इरादा बयान फरमाया। बिन शयुनि जो इरादो आहे। उनमा अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको तव्हांजो इरादो आहे उन इरादे जे मुताबिक़ मां जेको कुझु वणंदो आहे मां तव्हांखे अता फरमाईंदो आहियां। हिकिड़ो इरादो आहे दुनिया जो, ॿियो इरादो आहे आख़िरत जो। मन हिकिड़ा माण्हू जेके दुनिया जो इरादो रखंदा, असांखे दुनिया जो माल मिल्कियत ज़ैब व ज़ीनत, ऐं अॼुकल्ह जेकॾहिं ॾिसिजे त 99% माण्हू इन ई रुझान जे अंदरि रुझियल आहिनि त असांखे दुनिया हासिल थी वञे। छाजे करे त ही सॼो जो सॼी दुनिया जे अंदरि जेके बि मालवंद माण्हू आहिनि या जेके बि माण्हू आहिनि अॼुकल्ह इज़त जे लाइक़ु उन माण्हू खे सम्झंदा जंहिं वटि माल आहे, हालांकि हक़ीक़त इहा न आहे। ॿियो जेको अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदरि इरादो फरमायो आहे त जेको माण्हू इरादो करे तो आख़िरत जो, माना दुनिया जो उनखे इरादो न आहे, अहिड़ा चंद माण्हू आङुरियुनि ते ॻणण जे बराबरि आहिनि। हक़ीक़त में कामयाब उहे माण्हू आहिनि जेके आख़िरत जो इरादो कंदा। दुनिया बहस्बे ज़रूरत जे मातहत अल्लाह तबारक व तआला हर इंसान खे अता फरमाए। रब साईं कंहिं बि मुसलमान खे कंहिंजो मुहताज न बणाए, बसि ज़रूरत जे मातहत आहे त उहो बहितरु आहे। जेकॾहिं दुनिया ज़रूरत जे मातहत खां मथे डिघी थी वञे या अञा उन में वॾी तमन्ना ऐं लालच माण्हू रखी करे दुनिया खे पंहिंजो घर सम्झे थो, इहो इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। ॾिसो, दुनिया जे अंदरि हर जेको बि मामिलो थींदो आहे उन जो तालुक़ु इंसान जे इरादे सां हूंदो आहे। जेकॾहिं इंसान कंहिं बि कमु करण जे लाइ चिजाए के सफ़ा नंढे में नंढो कमु हुजे, उन में जेकॾहिं पंहिंजो इरादो न कंदो त उहो कमु उन खां क़तान न थी सघंदो। पर जेकॾहिं दुनिया जो वॾे में वॾो कमु हुजे, उन में उनजो इरादो मज़बूत आहे त उहो कमु करे वेंदो आहे। इहा सॼी ॻाल्हि जेका अची बीहे थी उहा इंसान जे इरादे मंझि। इन जे करे ख़ासि करे अल्लाह तबारक व तआला इरादे जो ज़िक्र फरमायो आहे। इरादो जेकॾहिं इंसानु करे त पोइ उन कमु करण जे अंदरि देरि न कंदो आहे। उनजो नंढिड़ो मिसाल हिकिड़ो ख़ारिजी आहे। हिकिड़ो माण्हू आहे सख़्तु सियारे जे अंदरि घर ॾे सुतो पियो आहे, या ॾींहं जो सुतो पियो आहे, या राति जो ॿाहिरि बारिश बि हले थी, थधि बि घणी आहे। हाणे हिन वीचारे खे उञ बि लॻी आहे पाणी जो, पर हुते ॿियो को माण्हू मौजूदु न आहे जेको हिनखे पाणी खणी ॾिए। हाणे हिन जे दिलि में बार बार इहो ख़्यालु त अचे थो त मां उथां वञी पाणी पीआं, पर उथण जी ताक़त हुन में, उथण जी ताक़त मां मुराद इहो न आहे त बीमार आहे, सिहतमंद आहे, हर शइ सही आहे, पर हिन सीअ जे करे उन जे अंदरि उहे इरादा जेके आहिनि एॾा मज़बूत नथा थियनि जेको उथी वञी करे पाणी पीए। कुझु वक़्त खां पोइ हिन माण्हू ॾे हिकिड़ी कॉल थी अचे, मिसाल सरकारी मुलाज़िम आहे, कंहिं वॾे मौक़े में ऑफिसर जो फ़ोन अची वियो त बाबा तव्हां किथे आहियो? फलाणी जे 10 मिंटनि में फलाणी जाइ ते पहुच। फ़ौरन उहो घरों ॿाहिरि निकिरे थो, 10 मिंटनि जे अंदरि उते वञी करे पहुचे थो। हाणे ॾिसो, इहो साॻियो माण्हू आहे, पाणी जे गिलास जे लाइ न पियो थिए छो त हुनजो इरादो मज़बूत न हुयो। इहो साॻियो माण्हू आहे उन ई सख़्तु सीअ जे अंदरि, उन ई सर्दी जे अंदरि जॾहिं हिन जो इरादो मज़बूत थिए थो, उहो ॿाहिरि हलंदड़ बारिश जे अंदरि सख़्तु सीअ जे अंदरि ॾकंदो करे, जेको हिकिड़े सेकंड जे लाइ या 5 सेकंडनि जे लाइ हिकिड़े कमरे खां ॿिए कमरे में उथण जी ताक़त न पियो रखे, उन माण्हू जो इरादो जॾहिं मज़बूत थिए थो, 10 मिंट हली करे पंधु सफ़र करे वञी करे उते पहुचे थो। त हीउ जेको इरादो आहे जंहिंखे तव्हां ऐं असां मामूली मसइलो सम्झंदा आहियूं, इहो मामूली मसइलो न आहे। इरादे जो वॾे में वॾो अमल ऐं दख़ल आहे इंसान जी ज़िंदगी जे अंदरि। जेकॾहिं इंसान जो इरादो मज़बूत ऐं सही आहे, क़वी आहे, त अल्लाह तबारक व तआला चाहे कहिड़े बि मकतब फ़िक्र सां हुनजो ताल्लुक़ु हुजे, चाहे उहो मुसलमान हुजे या चाहे काफ़िर आहे, दुनिया जो नंढे खां वठी करे वॾे कम ताईं तव्हां ॾिसो, जंहिं इंसान जो जंहिं कम जी तरफ़ इरादो थींदो आहे, जेकॾहिं मज़बूती सां मुसम्मम उन जे मथां इस्तिक़ामत सां बीह करे उन जी तरफ़ मुतवजो थींदो आहे, त उहो इंसान चाहे मुस्लिम हुजे या ग़ैर मुस्लिम हुजे, उन कम खे करे करे दुनिया वारनि खे ॾेखारींदो आहे त मां हीउ कमु कयो आहे। पर जेको सुस्ती ऐं काइली कंदो, उनजो इरादो ई कंहिं क़िस्म जो न आहे, त उहो 2 क़दम हलण जे लाइ बि तयारु कंहिं क़िस्म जो न हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हिते 2 इरादनि जो, मन कान युरीदुल आजिलत अजलना लहू फीहा मा नशाउ। हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको इरादो करे थो जल्दी दुनिया जो, अजलना लहू फीहा, पोइ जल्द ॾींदा आहियूं उनखे इन दुनिया जे अंदरि मा नशाउ, पर जेको असां चाहींदा आहियूं। माना हुनजो इरादो इहा त मूंखे अलाह साईं छा ॾे,
दुनिया अता फ़रमाए। हालांकि शरीयत जो तरीक़ेकार ऐं तालीम छा आहे? शरीयत जो तरीक़ेकार ऐं तालीम इहा आहे, शरीयत फ़रमाए दुनिया बहसबे ज़रूरत, जेतिरी तव्हांखे ज़रूरत आहे, जे इंसान कंहिंजो मोहताज न थिए, रब ताला जो खाई करे शुकुर करे, कंहिंजे आॾो हथु न, एॾी दुनिया। तॾहिं त बुख़ारी शरीफ़ जे अंदरि इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन इंसान खे जेको हिर्स आहे न, जेकॾहिं हुनखे हिकु ओध पहाड़ जेकॾहिं जबल हूंदो सोन जो मिली वञे, तॾहिं चवंदो त मां वटि ॿियो आहे। इन जे हिर्स जी जेका तम आहे उहा पूरी कंहिं बि क़िस्म जी न थींदी। हिन जे पेट खे वञी करे वरी मिटी जेका आहे क़बर वारी भरींदी आहे, बाक़ी दुनिया जे अंदरि उहो जेको आहे उनजो पेट कॾहिं बि न भरिजी सघंदो। इहा फितरत आहे इंसान, इहो फितरत आहे इंसान। जंहिं वटि 10,000 हूंदा उहो 20,000 जो ख़्वाहिशमंद हूंदो, ऐं जंहिं वटि 50,000 हूंदो उहो लख जो ख़्वाहिशमंद हूंदो।